الأولين والآخرين الطاهرين الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد वो सारे अमल जेको आसान भी आहे, गुनाह के वेठण वारो भी आहे ऐं दर्जन के वधाइण वारो भी आहे। वो अमल आहे मुसाफ़ो करण, हथ मिलाए। ॿ मुस्लमान पाण में मिलन त हथ मिलाए। तव्हां सां मिलंदा आहिनि, रोज़ मिलंदा आहिनि, हथ मिलाईंदा आहिनि, पर इन हथ मिलाइण जी इस्लाम में अहमियत छा आहे? असांजो दीन, असांजो इस्लाम ऐं असांजो पाक नबी इन हथ मिलाइण जे बारे में असांखे छा सेखारियो? मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस आहे सुनन अबू दाऊद में, जामे तिरमिज़ी में। आका करीम फरमायो, मा मिन मुस्लिमैन यल्तक़ियान फयतसाफ़हान इल्ला गुफ़िर लहुमा क़ब्ल अन यतफ़र्रक़ा। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमाते ॿ मुसलमान पाण में मिलन था, हिक ॿिए खे मुलाक़ात कनि था ऐं उहे हिक ॿिए सां मुसाफ़ो कनि था, हथ मिलाइनि था, त उन्हनि जे हथ जुदा करण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। हथ मिलाईंदा आहियूं पर इन जी अहमियत जी असांखे ख़बर मदीने वारे साईं ॿुधाई। साईं फरमाइनि था ॿ मुसलमान पाण में मिलिया, मुलाक़ात थी, तो रुके ईअं मुलाक़ात न करे मज़ाक मचाई न, मुसाफ़ा। सुभान अल्लाह। हथ मिलाए। सुभान अल्लाह। आका साईं करीम फरमाइनि था यल्तक़िया, मुलाक़ात थियनि था, मुलाक़ात कनि था, मिलनि था, फयतसाफ़हान, वो मुसाफ़ो था कनि पंहिंजा, इल्ला गुफ़िर लहुमा क़ब्ल अन यतफ़र्रक़ा, जुदा थियण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। आहे न सोलो पर? सुभान अल्लाह। आहे न फ़ाइदे वारो? ऐं सरकार फरमाते ज़ल्तक़ल मुस्लिमान फतसाफ़हा व हमिदल्लाह वस्तग़फ़रा गुफ़िर लहुमा। ॿ मुसलमान पाण में मिलन, हथ मिलाइनि ऐं पोइ चवनि अल्हम्दुलिल्लाह। छा चवनि? अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जो हम्द बयान, अल्हम्दुलिल्लाह। साईं फरमाइनि था त इन जे जुदा थियण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। पहिरीं हदीस में हो रुॻे हथ मिलाए, हिन हदीस में वरी आहे त हथ मिलाइण पोइ छा कनि? अल्हम्दुलिल्लाह। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। ऐं टी हदीस आहे, मदीने वाले साईं फरमाए त ॿ मुसलमान पाण में मिलनि था, मुसाफ़ो कनि था ऐं ॿई ॼणा पंहिंजे नबी ते दुरूद पढ़नि था। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दुरूद पढ़नि था, हथ मिलाईंदा, पोइ चवंदा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद, सलात पढ़नि था। मदीने वाले साईं फरमाए त हथ जुदा करण खां अॻ में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आहे फ़ाइदे वारी ॻाल्हि जी? हथ मिलायो, केमल जो अल्हम्दुलिल्लाह 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 शुक्र अल्हम्दुलिल्लाह, केमल जो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। देख भूख लगी है, हथ मिलाई को दिमाग का दुरूद पढ़ दो, ॿिन्ही खे अल्लाह ताला बख़्शे छॾे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे के ॻाल्हि यादि कजो त विसरी वञे। जुमो पढ़ी जिन में निकिरो ॿिन्ही ॿई पाण में हिक ॿिए खे हथ मिलाईंदा वञनि। सुभान अल्लाह। मुसाफ़ा कंदा वञनि। तो जुमे जो ॾींहुं और साईं फरमाते यौमुल जुमुअत ईदुल अज़हा, जुमे जो ॾींहुं असां मुस्लमान जे ईद जो ॾियारो। सुभान अल्लाह। तो जुमो असांजे
वरी चओ जुमो असांजे लाइ ईद ते मिलबो आहे जुमे ते मिलो हथ मिलायो दुरूद पढ़ो अल्लाह तव्हांजे ॿिन्ही धुरियुनि जा गुनाह बख़्शे सुभान अल्लाह ऐं इमाम तबरानी रिवायत आंदी आहे त हज़रत अबू दाऊद चवे थो त लक़ियनी अल-बर्रा इब्न आज़िब हुज़ूर जो असहाबी हुयो उनजो नालो हो बर्रा बिन आज़िब अबू दाऊद चवे थो त मूंखे बर्रा बिन आज़िब असहाबी सां मुलाक़ात थी असहाबी सां मिलियुसि فأخذ بيدي وسافرني وذلك في وجهي मूसा मिलियो को मूसा मुसाफ़ो कई असाबी सां बोले मूसा मुसाफ़ो कयो पर मुड़के पियो खिले सुभान अल्लाह हथ मिलाए अमल छा पियो करे मुड़के खिले सुमकाल अतदरी लिमा अखस्तु बियदिक को मुखे जी त ॿुधाओ त मूं जो तुंहिंजो मुसाफ़ो करे खिलियो आया बिना वजह खिलियो आया ख़बर थी छा जे करे छो खिलियो आया ख़बर थी कहिड़े वजह जे करे खिलियो आया कुलतुला मुझे ख़बर न आहे तुंहिंजा राज़ तूं ॼाणे असाबी आई नबी सुणे जो भला ॿुधाए वो चई त أن النبي صلى الله عليه وسلم لقيني ففعل بي ذلك البراء من عازب أصحابي चयो त जीअं अॼु मां तोसां मिलियो आहियां ईअं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम असां मुंहिंजी मदीने वारे साईं मूंसां हथ मिलायो हुजूर मूसा मुसाफ़ो कयो पर मदीने वारो मुड़के पियो सुभान अल्लाह सोनो नबी मुड़के पियो वो قال अतदरी लिमा फअलतु बिकज़ालिक क़ुल्तु ला वहद बरा चयो हुजूर मूंखां पुछो त बरा ख़बर थी त मां तोसां हथ मिलाए छो मुड़कियो आहियां सुभान अल्लाह मूर्स के या रसूल अल्लाह मुखे तव्हांजे राज़ जी ख़बर न आहे तव्हां पाण ॼाणो था ॿुधायो त तव्हां जो मूंसां हथ मिलाए मुड़के आयो बचे चयो सबब कहिड़ो आहे वो मदीने वारे साईं छा फरमायो قال النبي صلى الله عليه وسلم إن المسلمين إذا التقيا وتصافا وضحك كل منهما في وجه صاحبه لا يفعلان ذلك إلا لله لم يتفرقا حتى يغفر لهما سبحان الله مدينة वाले साईं गुरमत बरा राज केड़ो जॾहिं मुंहिंजी उम्मत जा के बि मुस्लमान पाण में मिलनि ऐं हिक ॿिए जे मुंहं खे चेहरे खे ॾिसी खिलनि मुड़कनि चेहरे खे ॾिसी मुड़कनि साईं फरमायो त अल्लाह इन्हनि ॿिन्ही जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे यादि कंदा वञो पहिरीं हदीस में हथ मिलाए ॿी हदीस में हथ मिलाए पोइ छा चवे अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह चवे टी हदीस ॿुधाईमांव हथ मिलाए पोइ छा करे दुरूद पढ़े ऐं हिन हदीस मुताबिक़ हथ मिलाए पर मुड़के खिले शोक न शूम न चेहरे में घुंड विझो वेठो हुजे ॿियो कलम उतारियो वेठो कावड़ न चेहरे में सूंड न गुस्से वाली नजर न बल्कि मुड़कंदड़ चेहरे सां मुस्कुराईंदड़ मुंहं सां ॿ मुस्लमान पाण में हथ था मिलाइनि जुदा थियण खां अॻु में अल्लाह ॿिन्ही खे बख़्शे सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं हज़रत बरा सां प्रैक्टिकली तरह हथ मिलायो मुड़की ॾेखारियो ऐं सेखारियो सुभान
बाबा नाम जाते मोहम्मद मोहम्मद वाह बढ़िया हिकिड़ो बस हिकिड़ो खिलंदा ई न तुम ही इस्लाम जो हथ मिलाए हाणे ॿियो हथ मिलाए थो ॿियो हथ मिलाइण हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत में आयो आहे पर असुल हथ मिलाइण जो तरीक़ो ही आहे सम्झो था माण्हू हीअं बि हथ मिलाईंदा आहिनि हवाई जहाज़ जो हीअं हथ मिलाईंदा आहिनि मुबत ॾियो हीअं बि कंदा आहिनि पर सुन्नत मुताबिक़ हेॾे हेॾे सुन्नत ही आहे हिकिड़ो हथ खुदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ॿी हदीस आहे इमाम तबरानी माजा मौसफ़ में रिवायत आंदी आहे हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान असाबी संगरो रिवायत जो करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल मुमिन इज़ा लक़ियल मुमिन फसल्लम अलैहि जॾहिं हिकिड़ो मोमिन खे मोमिन सां मिले थो ऐं पहिरीं चए थो अस्सलामु अलैकुम छा थो चवे अस्सलामु अलैकुम वरी चओ अस्सलामु अलैकुम हाणे हिकिड़ा माण्हू चवनि सलाम अलैकुम इहो ठीकु आहे छा चओ अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैकुम चवनि था ऐं वअख़ज़ बियदिही ऐं पोइ हथ वठे हिकिड़ो हथ बियदिही बियदान न आहे ॿ हथनि जो ज़िक्र न आहे हुज़ूर फरमाइनि था हथ वठे हथ मिलाए मुसाफ़ो करे हथ मिलाए छा ॿ हथ न हथ मिलाए साईं फरमाइनि था वसाफ़हु या हुमा कमा यतनासरो वरक़ु शजर जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन छड़ंदा आहिनि सुभान अल्लाह असां हिकिड़ी रस्म सम्झी आहे न हथ मिलाइण हिकिड़ी रस्म अदा ॾिनासीं काइम मेल मुलाक़ात जो जेको अंदाज़ इस्लाम सेखारियो आहे उन में ईअं आहे त मिलो अस्सलाम क़ब्ल कलम ॻाल्हाइण खां अॻु बि सलाम ॻाल्हायो पोइ अवल ॻाल्हाइण खां अॻु में सलाम हिकिड़े रिवायत में ईअं आहे जेको सलाम करण खां अॻु में ॻाल्हाएव न फला तुंहिंजी हुनखे जवाबु न ॾियो हाणे हिकिड़ो माण्हू आयो ऐं अचण खां 3 मिंट ख़ुशि आहिनि केॾी महिल आई मां जवाबु नथो ॾियां समझो सोची दो साईं मूंखे जवाबु नथो ॾे ॿुधे थो ॿोड़ो बि कोन्हे जवाबु नथो ॾे मदीने वारे साईं फरमायो भला तुंहिंजी हुनखे जवाबु न ॾियो छो त इस्लामी तरीक़ो इहो आहे जो मिलण खां अॻु में चइजे अस्सलामु अलैकुम पहिरीं सलाम पोइ कलाम पोइ मुसाफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सरकार फरमायो त जेॾी महिल उहे सलाम करे ऐं हथ हथ में मिलाइनि था त उन्हनि जा गुनाह ईअं छड़नि था जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन छड़ींदा ऐं ॿी रिवायत आहे हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां इन्नल मुस्लिम इज़ा साफ़ह अख़ाहु हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान सां जेको मुसाफ़ो करे थो तहातत ख़तायाहुमा कमा यतहातु वरक़ु शजर जीअं वण पंहिंजा पन छाणींदो आहे ईअं ॿिन्ही माण्हुनि जा गुनाह छाणींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं हीअ हदीस आहे इमाम तबरानी रिवायत कंदी आहे
हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबी का रिवायत था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल मुस्लिमैन इज़ल तक़या फतसाफ़हा वतसाला जिन वल मुसलमान पाण में मिलन था ऐं मिली ऐं हिक ॿिए खां हाल अहवाल पुछंदा ख़ुश आहीं ठीक आहीं भाई ॿार बच्चा ख़ुश अथई और ख़ुश आहीं छा चइबो अल्हम्दुलिल्लाह इहा असांजे सिंध जी सकाफ़त असांजे सिंध जी सकाफ़त उर्दू वारनि जी सकाफ़त आहे पाकिस्तान वारनि जी सकाफ़त इहा आहे भाई कैसे हैं ठीक है बाप बच्चे ठीक है घर वाले सब ठीक है चौदह में पुछंदा नहीं यार साईं फरमाइनि था त हथ मिलाए ऐं हिक ॿिए खां हाल अहवाल पुछे को इल्ला अंज़लल्लाहु बैनहुमा मिअत रहमह त इन्हनि ॿिन्ही जे विच में अल्लाह ताला 100 रहमतूं नाज़िल सुभान अल्लाह 90 रहमतूं ने के मिलियूं जे सलाम जी शुरुआत कई हथ अॻिते वधायो अॻ में पुछो अॻिराई जे कई 90 रहमतूं उनखे बाक़ी 10 रहमतूं उनखे चइजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां समझी या न समझी जी मक़सद छा थियो त सलाम में तव्हां पहल कयो अॻिराई कयो पहिरीं तव्हां सलाम कयो कोशिश कयो त अॻिले खां अॻ में तव्हां सलाम कयो पोइ मुसाफ़ो कयो पोइ हथ मिलाए वरी हाल अहवाल पुछो तूं ठीकु आहीं तुंहिंजे ॿार बच्चा ख़ुशि आहिनि अबू अमर ख़ुशि आहिनि घर जे सभु ख़ैरु हुजो हाल अहवाल पुछो साईं फरमाइनि था त 100 रहमतूं इन्हनि ॿिन्ही जे विच में नाज़िल थी थियनि सुभान अल्लाह 90 रहमतूं कंहिंखे मिलंदियूं जे पहल कई ऐं 10 रहमतूं उनखे मिलंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं सरकार फरमायो ईद उसरतुल बाजार में किने सां मिलंदड़ हिकिड़ी हदीस आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु वाली ये हदीस बयान कई आहे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला जदों मदीने वाले साईं फरमाते हैं इज़ल तकल रजुलान अल मुस्लिमान वो मुसलमान मर्द पाण में मिलन था फसल्लम अहदुमा अला साहिबी हिकड़ो पंहिंजे साथी के सलाम तो करे फइन अहब्बहुमा इलल्लाह अहसनहुमा बिश्रन लिसाहिबी ऐं उन्हनि मां फलो माण्हू उहो आहे जंहिंजे चेहरे में वधीक मुर्क ख़ुशी ऐं चेहरो वधीक फरहत वारो इंबसात कुशादगी वारो जंहिंजो चेहरो आहे इहो अल्लाह वटि हुन खां वधीक प्यारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे तव्हां कॾहिं कॾहिं कंहिं सां मिलंदा मां रोज़ आहियां जलसनि में रोज़ हज़ारे माण्हू था मिलनि के त यार मूं सां अहिड़ो था हशर कनि जो मां तव्हांखे छा ॿुधायां इहे जो हथ मिलाए अहिड़ो मूंखे ज़ोर ॾिनई हे मिंबर ते थो चवां 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सूर हुयो हाणे उहो प्यार पियो करे अलाए को भला मुंहिंजो हल वियुसि 3 ॾींहं मुंहिंजे हथ में सूर हिकिड़े हंधि हिकिड़े माण्हू मूं सां हथ मिलायो वो हथ में का तेज शय हुयसि या मुंडी हुई का हुनजी नोक हुई हथ मिलाए वियो मुंहिंजे हथ मां रत वई मां हुन गाॾी में वेठुसि पोइ यको रत पियो उठंदो आहे हुनखे यादि पियो कंदो आहे जो मूंखे ॾींदो आहे अहिड़ा त कुर्बदार आहिनि मिलण वारा न साईं फरमायो त बस मुसलमान पाण सलाम कयो ऐं हथ मिलाइनि था उन्हनि मज़ा अल्लाह वटि प्यारो उहो आहे जंहिंजे चेहरे में वधीक मुर्क ख़ुशीअ वारो चेहरो मुर्कंदड़ चेहरो इंबसात वारो खुलियल चेहरो सुभान अल्लाह मां ॾिठो आहे के माण्हू मिलंदा आहिनि ईअं सीटिया वेठा हूंदा इहे सूबेदार हाणे ॾाढो कुर्सी था वेठा पुलिस जे पे आपसे का रोक खड़ो थी वियो
जेके कुर्सी मिलंदी आहे न उन्हनि में रोब वधी वेंदो आहे भाई कुर्सी रहंदा न को वरी हके न बेचारे जगह पर अड़े आके में कुर्सी दे छोरे में क्या की करे जेडी मन कुर्सी ते वेंदा त शिमले जिल जोशन वांगुर आई यसीद वांगुर थी वेंदा ऐं लहंदा त को बायदी मुस्तफी वांगुर कुर्सी ते हूंदा यसीद वांगुर लहंदा त बायदी मुस्तफी वांगुर अल्लाह से इन माण्हुनि खां बचाए तमाम के अंदर में नरमी हुजे चेहरे में मुल्क हुजे कुशादो चेहरो हुजे खुलियल दिल हुजे एक ॿिए सां मिलो मुर्तदड़ चेहरे सां खुश मिलो सुभान अल्लाह खुशियारो चेहरो परे खां पधरो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त जेको वधीक कुशादगी सां कुशादे चेहरे सां मिले थो वो अल्लाह वटि वधीक प्यारो आहे फतसाफहा तरक अलैहिमा मिअत रहमत जेमल मुसाफ़ो कनि था त हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच में अल्लाह ताला 100 रहमतूं नाज़िल कयूं घणियूं 100 रहमतूं वलिल बादी मिनहुमा तिस्ऊन वलिल मुसाफ़हे अशर साईं फरमाए जेको मुसाफ़े जी शुरुआत करण वारो सलाम जी शुरुआत करण वारो उनखे 90 रहमतूं मिलंदियूं ऐं जेको बाद में हथ मिलाए बाद में सलाम जो जवाब ॾे उनखे जे मां चवां त 10 रुपया ॾे थोड़ी खुशी थींदी चवां त 90 रुपया ॾे 90 रुपया ॾेला तकड़ो माण्हू भॼंदो जे अल्लाह जूं 90 रहमतूं मिलन का मामूली ॻाल्हि कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हदीस बि उन्हनि सां मिलंदड़ हदीस आहे हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे मदीने वाले साईं फरमाते हैं इन्नल मुस्लिम इज़ा लकिया फअखज़ बियदिही और मुसलमान पाण में मिलन फअखज़ बियदिही उनजे हथ खे वठी हथ दिला हथ न हथ मुसाफ़ो हिकिड़े हथ सां तहातत अनहुमा ज़ुनूबहुमा त इन्हनि ॿिन्ही जा गुनाह ईअं छड़नि था कमा यतहाकुल वर्क़ अल शजर जीअं वण जा पन किरंदा आहिनि अल याबिसते फी यौमिन रीहिन आसिफिन तेज हवा तूफान लॻंदो आहे मौसम ख़िज़ां जी हुजे त जीअं वण जा पन छड़ी वेंदा वण सभा गंजो घोड़ो थी वेंदो हिकिड़ो पन न बचंदो तेज हवा जे झूटनि में हड़ई पन किरी पवंदा साईं फरमाए थी हथ मिलाइण वारनि जा ॿिन्ही जा गुनाह अॻिलो जुमिलो ॿुधण जो आहे सुभान अल्लाह ॿुधण जो जुमिलो आहे मदीने वाले साईं फरमाए वलो कानत ज़ुनूबहुमा मिस्ल ज़बदिल बहर तोड़े जो इन्हनि ॿिन्ही जा गुनाह समुंड जी झक जेतिरा हुजनि समुंड जी झक जेतिरा गुनाह हुजनि पर हथ मिलाइण सां ॿिन्ही जा गुनाह छुड़ी समुंड जो पाणी मिठो या खारो खारो हूंदो आहे ऐं जेॾी महिल वीरूं मथे चढ़ंदियूं आहिनि न हिकिड़ी वीर चढ़ंदी पोइ ॿी वीर ईंदी हीअ हेॾो मोटंदी पाण में जॾहिं ॿ वीरूं पाण में हीअं टकराव कंदियूं त हुन मां झक पैदा थींदी आहे ऐं इहा मुसलसल वीरूं हलंदियूं त उहा झक वधंदी वेंदी तव्हां कॾहिं समुंड जे किनारे ते विया हुजो त तव्हां इहो अखियुनि सां मंज़र ॾिठो हूंदो मूं घणा भेरा ॾिठो आहे ख़ुसूसन जिते पत्थर जी पिचिंग थियल हूंदी आहे न उते इहा झक तमामु घणी थींदी आहे मदीने वारे साईं फरमायो त भली समुंड जी झक जेतिरा गुनाह हुजनि पर हथ मिलाइण सां सलाम करण सां ॿिन्ही जा गुनाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इमाम तिरमिज़ी रिवायत आती है हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु का तमाम तहिया अल अख़्ज़ बिल यद खीतार मुकम्मल तॾहिं थींदी जॾहिं हथ
हथ सां मिलाए हूं त ठीकु आहे परे खां अदा ख़ुशि आहियूं ठीकु आहियूं अस्सलाम वालेकुम परे खां सलाम कई परे खां ठीकु आहे भली कार कई इहा बि ठीकु आहे पर साईं फरमाइनि था तमामु तहिया खीकार जी तकमील मुकम्मल खीकार तॾहिं थींदी जॾहिं हथ मिलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे हथ मिलायो जल्दी हथ झले हिते हिकिड़ो वेठो आहे नालो नथो खणा हथ जो मिलाईंदो आहे उनजो हथ झले बीहंदो आहे बाबा ख़ुदा जा पाण छॾ मुंहिंजे ॿियनि तरफ़ मिलंदो आहे इहो शरीयत में जाइज़ कोन्हे इस्लाम में जाइज़ कोन्हे हथ झले बीहो हथ मिलायो हथ खे थोरो लोॾियो हथ जुदा कयो हर मुल्क खे तंग बि न कंदा कयो ऐं मदीने वारे साईं फरमायो त हज़रत अनस बिन मालिक खां कंहिं पुछो अकानतुल मुसाफ़हत फी असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल न अनस हुजूर जन जी खिदमत में 10 साल रहे हुजूर जन जो प्यारो असाबी हुई कॾहिं कॾहिं साईं जन खे प्यार मां सॾींदा अंसड़ा इहो प्यार खे जुड़ो समझो था हज़रत अनस बिन मालिक खां के पुछो त छा हुजूर जा असहाबी मुसाफ़ो कंदा हथ मिलाईंदा जी हा इहा ई त खीकार हुई मुस्तफा जे असहाब सुभान अल्लाह ऐं तसाफ़हू यज़हब अनकुमुल गिल मदीने वाले साईं अजीब ॻाल्हि ॿुधाई आहे दिलियुनि में कॾहिं कॾहिं माण्हुनि खे खोट पइजी वेंदी आहे कॾहिं कॾहिं दिलियुनि में कीनो कुदूरत कॾहिं कॾहिं दिलियुनि में खोट बुग़्ज़ पइजी वेंदो आहे साईं फरमाइनि था तसाफ़हू यज़हब अनकुमुल गिल तव्हां मुसाफ़ो कयो दिलियुनि जी खोट ख़तमु सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिलियुनि जी खोट कढण सुभान अल्लाह वतहादू तहाबू वतज़हब शहना ऐं हदिया ॾियो सूखड़ियूं ॾियो तोहफ़ा ॾियो त दिलियुनि में मोहबत पैदा सुभान अल्लाह हिक ॿिए खे सूखड़ियूं ॾियो हिक ॿिए खे हदिया ॾियो सूखड़ियूं हिक ॿिए खे ॾियो तव्हांजे दिलियुनि में मोहबत पैदा थींदी सुभान अल्लाह ज़रूरी न आहे त पोइ तूं मोस्की जो पटको वठी ॾींस थो पियो ॾंदण वठी कंहिंखे तोहफ़े में ॾे क़ुर शरीफ़ जो नुस्ख़ो वठी कंहिंखे तोहफ़े में ॾे पंहिंजे हाल सारूं पंहिंजे दोस्त खे पंहिंजे यार खे पंहिंजे अज़ीज़ खे हत्ता के पंहिंजी ज़ाल खे ॿाहिरि वञो न सफ़र में घर वारी खे कुझु न कुझु तोहफ़ो वठी ॾींदासीं मोहबत पैदा थींदी ज़ाल चवंदी मूंसां ॾाढो मुंहिंजो मुड़ुसु खिचे थो सम्झो था न किरहड़ो ठाहे ज़ाल खे वात में विझो त ॿिनि नफ़रनि जो सवाल घर वारी जे लाइ तव्हां बाज़ार में वियो न को फ्रूट ॾिठो आहे मेवो ॾिठो आहे का शइ ॾिठो जेका हुनखे वणंदी आहे उहा वठी अचो साईं फरमाइनि था तोहफ़ा ॾियो सूखड़ियूं ॾियो तव्हांजे दिलियुनि में मोहबत पैदा थींदी मुसाफ़ो कयो दिलियुनि जी खोट निकिरी वेंदी ऐं सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत अमीर बिन शुएब रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे पीउ खां पोइ पंहिंजे नाते खां रिवायत थो करे त मदीने वारे साईं फरमाइनि नहीं समिझना मन तशब्बह बिग़ैरिना उहो माण्हू असां मां न आहे जेको असांजे ग़ैरनि वारी तशबीह करे ग़ैरनि वारो तरीक़ो अपनाए उहो असांजो न आहे ला तशब्बहू बिल यहूद यहूदियुनि सां तशबीह न कयो वला बिन नसारा नसारनि सां तशबीह न कयो नसारा छा कंदा आहिनि सलाम कंदा न ठीकु आहे कंदा न गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टर इवनिंग ऐसे अंग्रेज़नि जो सलाम मुसलमान ये न चंदा गुड मॉर्निंग गुड इवनिंग न मुसलमान चंदा अस्सलाम वालेकुम
साईं फरमायो त यहूदी हिकड़ी आंगुर जो खीकार कंदा आंगुर मथे करे ही उनजी यहूदी जी खीकार साईं फरमायो ता यहूदी वांगुर न खीकारींदा कयो नसारन वांगुर न खीकारींदा कयो हिंदुन वांगुर न की हिंदू वरी छा कंदा तस्वीर तस्वीर आजा नमस्ते नमस्ते मुसलमान नमस्ते करती है साईं फरमाईंदा त काफरन सां तशबीह न कयो काफरन वारो तरीक़ो न अपनायो छा मोहम्मद मुस्तफा जो तरीक़ो तव्हांखे नथो वणे हां तव्हां ही पंहिंजो गर्दन झुकाए हथ हीअं छाती ते हणी इहा काफरन वारी तशबीह इन में अजुर न सवाब पर सलाम कयो अजुर हथ मिलायो अजुर 100 रहमतूं मिलियल गुनाह पिया थियनि पोइ तव्हांजे लाइ उहो तरीक़ो भलो आहे न जेको मदीने वारे साईं ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो तस्लीम الرجل بأصبع واحد يشير بها فعل اليهود हिकड़ी आंगुर जो इशारो करे हीअं कीकार करे हिकड़ी आंगुर सां इहो यहूदियुनि जो तरीक़ो आहे मुहम्मदन जो तरीक़ो ये आहे चवे अस्सलाम अलैकुम सुभान अल्लाह ऐं साईं फरमायो जेकॾहिं को काफर हिंदू कोली मेघवाड़ हिते रहनि था असांजे इलाइक़े में उहे बि सलाम कनि था मेघवाड़ बि सलाम था कनि साईं फरमायो त जॾहिं को गैर मुस्लिम तव्हांखे सलाम करे त तव्हां उनखे ईअं न चओ अस्सलाम अलैकुम तव्हां चओ अलैकुम छा चवंदो हिंदू काफर उनखे चओ हिकड़ी मजलिस में हिंदू वेठा आहिनि काफर वेठा आहिनि तव्हां अचे सलाम कंदो ईअं न चओ अस्सलाम अलैकुम छो त अस्सलाम अलैकुम जी माना आहे तव्हां ते सलामती हुजे तव्हां ते रहमत हुजे तव्हां ते बरकत हुजे जेको हिंदू आहे उहो सलामती जो हक़दार न आहे उहो रहमत जो हक़दार न आहे उहो ज़हमत जो हक़दार आहे पोइ उते सिर्फ़ ईअं चओ अलैकुम तव्हां ते उहा शइ हुजे जंहिंजा तव्हां हक़दार आहियो मुसलमान ते रहमत पवंदी काफर ते ज़हमत पवंदी छा चवंदा जिते हिंदू मुसलमान गॾु वेठा हुजनि सलाम करणो कोई छा चवंदा अलैकुम ऐं जेकॾहिं को हिंदू तव्हांखे सलाम करे छा चवंदा अलैकुम जॾहिं मुसलमान साम्हूं अचे चओ अस्सलाम अलैकुम सुभान ॿुधण वारो वरी चए वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू अल्लाह करीम शान असांखे मदीने वाले साईं जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी वइय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयात व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु